ताज़ा ख़बर है करमपुर लाड़ो वाले इलाके में जो गाँव से शेयर क्यों पा करमपुर बसा नाबरकोट थाने की हद करमपुर लाड़ो ते चाचड़ बिरादरी की बिन धुर में कार तकरार तां झेड़ो थी पियो है। झेड़े के नतीजे में अब्दुल करीम चाचड़ धुर जे माण्हुनि होटल ते वेठल मीरसन चाचड़ धुर जे माण्हुनि मथां लठियुनि कुआड़ियुनि ऐं सोटनि सां हमलो करे ॾिनो। हमले के नतीजे में मीरसन चाचड़ धुर जा काबिल चाचड़, इमरान चाचड़, शबीर चाचड़, बाबर चाचड़, मीरसन चाचड़, नेक मोहम्मद चाचड़, अब्दुल जब्बार चाचड़, अली बख्श चाचड़ समेत ॿिन्ही धुरनि जा 10 माण्हू ज़ख़्मी थी पिया। इतला ते नापरकोट पुलिस वाक़े वारे हंधि पहुची धुरनि में हलंदड़ छिकताण बंदि कराए ज़ख़्मियुनि खे तालका खानपुर अस्पताल इलाज लाइ मुंतक़िल कयो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर लाड़ो।